1979 में जेको असां फर्स्ट ईयर में हुयासीं, पहिरीं मुंहिंजी मुलाक़ात साईं जी एम साहिब सां थी। मां ڈاکٹر इंदर सां, मुंहिंजो दोस्त, उन सां गॾु हैदराबाद असां हुयासीं। उते माइटनि जा कुझु घर हुया, उते असां वियासीं। वरी उतां हैदराबाद खां असां पोइ वरी वापसी असां चयोसीं सन हलूं, सन वेंदासीं साईं सां मिलणु। सो मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात 1979 में साईं जी एम सां सन में ईअं थी। लथासीं अची सन में टांगे ते बगी घोड़ो इन ते चढ़ियासीं, सन आयासीं। जेकी साईं पंहिंजे ॻोठाणनि सां, पंहिंजे राज वारनि सां, जेकी सन वारनि सां कचहरी कंदो हुयो, साईं अमीर दर शाह वारो जेको बंगलो, सीनियर दोस्तनि खे ख़बर हूंदी, नौजवाननि खे मथां घटि ख़बर हुजे, उन तरफ़ असां पहुतासीं। असां ॿई नौजवान ऐं असां शर्मायूं बि पिया। नंढी उमिरि हुई, ज़ाहिर आहे असांजी 17 साल उमिरि हुई, नंढा हुयासीं नौजवान। ऐं एॾी असांखे घरनि जी इजाज़त बि न हुई। असां हैदराबाद जो बहानो करे निकितल हुयासीं, हैदराबाद मां थी पोइ हेॾे। असां हेॾे जी त इजाज़त बि न वरिती हुईसीं, पर असां साईं अमीर दर शाह जी उन कचहरी में वेठासीं। काफ़ी उनजे राज जा माण्हू वेठा हुया। साईं असां को हाल अहिवाल वरितो। इहा साईं अमीर दर शाह सां बि मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात हुई। असां चयोसीं असां साईं जेका बि जायूं पंहिंजो तारुफ़ वारुफ़ करायोसीं ऐं असां साईं जी एम सां मिलंदासीं। त हुन चयो हा भले, शाम थिए त तव्हां बाबा सां मिलिजो। मां चयो साईं असांखे वञिणो आहे, जेका बात परे आहे, इन करे हाणे मिलणो आहे। मंझंदि जो टाइम हुयो। हुन असां खां पुछो मानी जो। असां चयो मानी वग़ैरह असां खाई आया आहियूं। चई हिन महिल उन खां ईअं बेसाख्ता टहक निकितो। मां चयो साईं खे ॿुधायो असां हुन सां मिलंदासीं, पोइ असांखे जेका हुन खां ईअं खिल निकिरी वई, हुन खां टहक निकितो। त वाह, हाणे चई मूंखे त अहिड़ी ज़रूरत न आहे जो मां बाबा खे वञी निंड में उथारियां। जे तव्हांखे अहिड़ी ज़रूरत आहे त तव्हां वञी पाण उथारियोसि, हे तव्हांखे वठी थो हले। सो असांजी ॿारणी उहा ॻाल्हि हुई। बहरहाल असां आयासीं, असांखे उन माण्हू साण करे ॾिनो ॿाहिरियों, इन गिली मां सनी मां साईं जी जेकी असली पुराणी ओताक, जंहिं ते कारकुननि सां, उहिदेदारनि सां मुलाक़ात साईं कंदो हुयो, या जिथे असां तंज़ीमी माण्हू, जीएसनि वारा माण्हू वञी रहंदा बि हुयासीं। जेको लाइब्रेरी ऐं साईं जे बेडरूम खां ॿाहिरि वारो जेको ओताक हुयो, जिथे माल बि ॿधो पियो हूंदो हुयो, वॾो गेट हूंदो हुयो। माण्हुनि खे यादि हूंदो, हाणे चेंज थी विया आहिनि नक्शा। सो बहरहाल उते पहुतासीं, साईं निकितो ऐं साईं सां उहा मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात हुई। असां साईं सां कचहरी शुरू कईसीं। साईं जी कचहरी ॿुधी मां लिटरली, इहा पहिरियों दफ़ो साईं सां मुलाक़ात थी। मूं ते दहशत तारी हुई, मां अजीब फीलिंग हुई। ऐं मां जॾहिं साईं जी एम सैद खे जीअं जीअं ॿुधणु शुरू कयो, हुन पहिरियों ई सुवालु पुछियो, अबा तूं केरु? हुन पंहिंजो तारुफ़ करायो। चए तुंहिंजो पीउ काथों जो? चयो साईं जेको आहे मुंहिंजो पीउ डॉक्टर फलाणो। अबा कहिड़े ॻोठ जो, कहिड़ो शहर, जेका बि जायो? चई न साईं असुल मियाँ जे ॻोठ जा। वरी साईं जी एम सैद मियाँ जे ॻोठ जूं ॻाल्हियूं, उन ठुल तरफ़ हे हो उहो सॼो वरी साईं ॿुधाए पियो। मां वाइड़ो थी ॿुधां पियो। मूंखां पुछियईं अबा तूं केरु? मां साईं जेको आहे सफदर सरकी। साईं चयो कहिड़नि सरकियुनि मां? ठुल वारनि सरकियुनि मां या जेकाबाद वारनि सरकियुनि मां? त मूं चयो साईं जेको आहे त ईअं अञा मां ईअं ॻाल्हायां पियो, छो जो मां जीअं चयुमि त मूं ते अजीब कैफ़ियत तारी हुई। अञा मां ॻाल्हायां पियो त पोइ चयईं मीर अब्दुर्रहमान ख़ान वारनि या वाहिद बख्श ख़ान सरकी वारनि मां या लाला मिठा वारनि मां? त मां हैरान थी वियुमि। लाला मिठा मुंहिंजो नानो? मां साईं हा जेकाबाद वारा लाला मिठा मुंहिंजो नबी ख़ान सरकी मुंहिंजो पूरो नालो, पर हू उनजे तख़ल्लुस सां उनखे त मुंहिंजो नानो आहे। चई अच्छा तूं लाला मिठा जो ॾोहिटो आहे? मां चयो हा। पोइ साईं वरी कचहरी में सॼो मुंहिंजे नाने जे मुतलिक़ मूंसां कचहरी कयईं। वरी उनजी औलाद मुताबिक़ हे हो। बहरहाल उन ॻाल्हि ते, छो जो अॼु साईं जी एम सैद जी ॻाल्हि हले थी, त मां ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾींदे इहो असांजो। त हाणे इते मां जॾहिं साईं जो एॾियूं जेकाबा जे मुतलिक़ ॻाल्हियूं गिलियूं, इवन असांजी उन ॻाढ़ियुनि सिरनि वारी ॻाढ़ी माड़ी सरकी हाउस जो बि जेको हुन ॿुधायो त ॻाढ़ी माड़ी हुई सरकी तव्हांजो, ऐं ग़ुलाम कादिर बलोच लाशारी वारनि जो घर हिक ॿिए जे तक़रीबन आमो साम्हूं हुयो। उन एॾियूं ॻाल्हियूं कयूं साईं जो मूंखे मां हिकदमि काम डाउन थी वियुमि ऐं खुली पियो। पोइ कचहरी शुरू थी वई ऐं उन में हुन
जिन जिन शख़्सियतुनि जा ज़िक्र कया उन में सरदार मोहम्मद अमीन खोसो, हाजी मोहम्मद इब्राहिम मदनी लाशारी, ग़ुलाम कादिर लाशारी बलोच, मुंहिंजो नानो नबी ख़ान सरकी लालो मिठो, बरकत अली आज़ाद, गदाई, मीर अब्दुरहमान सरकी उदी वारो जेको हुन सां 1933 में मेंबर बि हो, सरदार वाहिद वैश ख़ान सरकी। सो हाणे मां रिलैक्स थी वियुमि ऐं हाणे जेको आहे सफ़ा चांहि आई, हिकिड़ो दफ़ो पीतीसीं, वरी कलाक ॿिनि खां पोइ ॿीहर आई, त असां ॻाल्हियुनि में मशगूल थी वियासीं, राति थी वई। ऐं जेको आहे हाणे असां चयोसीं त कीअं वापसि वेंदासीं, त साईं खां मूं पुछियो, उहा ज़ाहिर आहे असांजी 12वीं उमिरि हुई उहा, त मां चयुमि साईं असां कीअं वेंदासीं वापसि, असांखे ॿुधायो ऐं जेको आहे कंहिंखां पुछराए ॾियो त असां जेको आहे वापसि वेंदासीं। हुन चयो वापसि कीअं वेंदो, हाणे त राति थी वई आहे, तव्हां राति वाति रहो ऐं पोइ सुभाणे वञिजो। पोइ असां उहो जेको 2-4 कलाकनि जे लाइ विया हुआसीं, साईं जी एॾी पावरफुल कचहरी हुई हर सब्जेक्ट ते, छो जो मां जीअं ॾिठो आहे, मूं पढ़ियो हुयो त मूं उहा क्वेश्चनिंग जेकी आहे साईं खां जीअं ॾिठो आहे, मूं रिलीजन ते इन ते कचहरी करणु शुरू कई। पोइ मां रिलैक्स थी वियो हुउमि, त पोइ जीअं जीअं मां त ॾिठो त हीउ एॾो मासूम माण्हू, एॾो पाकीज़ा माण्हू, जंहिं माण्हू वटि उन दौर में त ख़ैर असांखे बि ख़बर न हुई त प्रोटोकॉल्स छा हूंदा आहिनि, हेॾो वॾो लीडर जंहिं बर सग़ीर जी सियासत कई हुजे, हेॾनि वॾनि अॻुवाणनि सां गॾु रहियो हुजे, हेॾनि वॾनि अॻुवाणनि सां उन गॾु सियासत कई हुजे, उहो वेठो असां सां गॾु वेठो आहे खट ते, असां सां गॾु वेठो जेको आहे मानी थो खाए, असां खां ईअं असांजी लेवल ते अची जेको आहे कचहरी थो करे। मां त साईं जे अॻियां कुसिजी वियुसि लिटरली। मां उन ॾींहुं ॼण सैयद जो थी वियुसि। आयासीं, उहो 4-5 कलाकनि जे लाइ वियासीं, 2 ॾींहं रहियासीं, ख़ैर मोटी आयासीं, पादर पुसिया पिया हुया पोइ हिते, ऐं उहे बि खाधासीं, पर वरी ॿुधायोसीं त वरी थोरी रिलैक्सेशन बि मिली, जॾहिं घरवारनि खे ॿुधायोसीं त असां छा कयोसीं। सो बहरहाल इहो असांजो हिकिड़ो शुरूआति हुई, ऐं शुरूआती असांजी जेकी आहे अहिड़ी थी जंहिंमें असां जेको आहे साईं जी एम सैद खे एॾो वेझड़ाई खां माना ॾिठोसीं, सम्झोसीं। उन खां पोइ साईं जी एम सैद सां कचहरियुनि जो सिलसिलो, अचण वञण जो सिलसिलो इहो शुरू थी वियो मुंहिंजो। मां हर टाइम ते छा कंदो हुयुमि, जो किताब पढ़ंदो हुयुमि, या सोसाइटी मां, मुआशिरे मां जेके बि नौजवाननि जा सुवाल हूंदा हुया उहे खणी पोइ वरी वेंदो हुयुमि साईं वटि, पोइ साल पर्चो कढंदो हुयुमि, पोइ साईं जे अॻियां सुवाल रखंदो हुयुमि, साईं खां ॿुधंदो ऐं सम्झंदो हुयुमि। आहिस्ते आहिस्ते उहा शुनासाई बि थींदी वई, पर तारुफ़ उहो ई हुयो, माना हू मूंखे वधीक वॾनि जी निस्बत सां सुञाणे पियो। अञा मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तारुफ़ सम्झो उन सां अञा ओढ़ो न जुड़ियो हुयो। साईं जी एम सैद जेको आहे हर सुवाल जो जवाबु ॾिनो। मां वाइड़ो थी, हैरान थी, परेशान थी साईं खे ॾिसंदो हुउसि, ॿुधंदो हुउसि। मां सम्झी न सघंदो हुयुमि त हिकिड़ी ॻाल्हि खे हो 10 तरीक़नि सां सम्झाए सघण जी हुन में एबिलिटी हुई। हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में, हिस्ट्री में, पोइट्री में, ॿियनि क़ौमुनि जा दलील, जदीद सियासत, आलमी सियासत, जहिड़े क़िस्म जो सुवाल तव्हांखे हिकिड़े ई सुवाल ते एॾी सम्झाणी जो माना तव्हां वटि वरी लाजवाब थी वञो। ऐं मां लाजवाब थींदो रहियुसि, ऐं इहो ई असांजो सिंध खे सम्झण जो जी शुरूआति हुई। इहो ई दॻु हुयो जेको वरितोसीं, ऐं इहो ई दर हुयो जंहिं मूं टपियासीं। बाबा साईं जी एम सैद छा आहे? अॼु 25 साल गुज़री चुका आहिनि उनखे फोत थिए, ऐं तव्हां मां जेके 35 सालनि जा हूंदा उहे बि मां नथो सम्झां त उन्हनि साईं खे वञी पाण ॾिठो हूंदो। माना 35 सालनि ताईं जी उमिरि वारा माण्हू उहे आहिनि जिन साईं खे डायरेक्ट न ॿुधो न ॾिठो, ऐं पोइ बि उन जा हज़ारे आशिक दीवाना पैदा थींदा था रहनि। उन्हनि खे छॾियो जेके असां वांगुरु जिन ज़िंदगियूं गुज़ारियूं, या 1-2 मुलाक़ातूं कयूं, या सैयद खे ॿुधो ज़िबानी ॾिठो, उन्हनि खे छॾियो। पर मां हे लखा नौजवाननि जी उहा खेप थो चवां जिन सैयद खे न ॿुधो न ॾिठो, न उन जी महफ़िल में वेठा, हुननि सिर्फ़ु ॿुध सुध ते। उहा ॿुध सुध छा आहे? उहा सैयद जी तालीम आहे।